हेलो मिस्टर पृथ्वी ॻाल्हायो था न तव्हां? हा मां डॉक्टर तनेजा। जी डॉक्टर साहब नमस्ते। तव्हांजी रिपोर्ट अची वई आहे। मूंखे ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए तव्हांजी सिचुएशन ॾाढी ख़राबु आहे। प्लीज़ डोंट माइंड, मां कुझु नथो करे सघां। छा था ॻाल्हायो डॉक्टर साहब, इहे न चओ। त मुंहिंजी तव्हां सां रिक्वेस्ट आहे, जेको बि तव्हांजी इच्छा हुजे या कोई कमु बाक़ी हुजे उहो तव्हां जल्दी करे छॾियो। डॉक्टर साहब मूं वटि घणा ॾींहं बचा आहिनि? बस मुश्किल सां 5-6 ॾींहं अथव। हाणे मां छा कंदुमि? हलो टिल्लू, तूं मुंहिंजी पुराणी कार चए पियो न 50,000 में खपई, खणी वञ, इहा ई खणी वञ यार। पैसा न खपनि, न खपनि, 1 रुपयो बि न खपे। छा रखियो आहे न ज़िंदगीअ में। हलो शोक संदेश लिखाइणो आहे। मां मन्नू मंगराणी थो ॻाल्हायां। केरु गुज़ारियो आहे? कंहिंजो शोक संदेश लिखिणो आहे? हलो मन्नू भाई, 4-5 ॾींहंनि खां पोइ मां गुज़ारे वेंदुमि। शोक संदेश थोरो लिखिजो बढ़िया। अञा 4-5 ॾींहं लॻंदा यार? टाइम छो थो ख़राबु कोन्हे फालतू यार। जेॾी महिल गुज़ारे वञे तेॾी महिल फ़ोन कजे। हल रखो। मन्नू भाई, मां ॻाल्हायां थो पृथ्वी आइलानी, एक्टर। अच्छा पृथ्वी आइलानी। भाई तुंहिंजा चुटकुला ॾिसंदा आहियूं न, मां तोखे छा ॿुधायां। हिकिड़े ॾींहुं त मां मुर्दे जे साम्हूं ॿुधां पियो, फ़ोन हलाए चुटकुलो ॿुधी मुर्दे में ईअं जान अची वई, ईअं हिलण लॻो। हिकिड़ो कमु कर यार, ॾिस मंगल ॿुधर मां कटनीअ वेंदुमि, मुंहिंजी सालीअ जो पुटु थो मंगिजे। आर्तवार ॾींहुं प्रोग्राम रखो न यार। आर्तवार ॾींहुं तूं मरंदे त भीड़ बि सुठी थींदा ऐं माण्हू बि सुठा ईंदा। शोक संदेश बढ़िया लिखंदुमि। छा लिखंदो? मां लिखंदुमि शहर जो नामचीन, न प्रदेश जो, न यार पूरे देश जो सिंधी समाज जो, न बीजाए पूरे विश्व जे सिंधी समाज जो बेस्ट कलाकार गुज़ारे वियो। तूं त हिकु दफ़ो गुज़ारे वञ, तुंहिंजे लाइ त मां पेपर में बि कढाईंदो आहियां विज्ञप्ति, फोटू कढाईंदासीं सभु मिली करे सां। भीड़ थींदे यार, भीड़ थींदे। तूं चए थो माण्हू आहे समाज जो, ॾाढी भीड़ न थींदे। ॾाढी भीड़ न थींदे। ॾाढी भीड़ करण जे लाइ तोखे नेता ठहणो पवंदी। कहिड़े शमशान में तूं वेंदे? न हेॾे त हवाई अॾे वारो सुठो ठही वियो अथई, गुल फुल मस्तु लॻी विया अथई, माण्हुनि खे उते गप हणण में मज़ो बि ईंदो आहे। हिकु कमु कजांइ, अखियूं दान में पंहिंजूं करे वञजांइ। छॾेसि, न बि कंदे त उहो अची वेंदा तुंहिंजे घर में। वाहे न जवाहर तनवाणी, अची वेंदियूं घर में, कढाए हली वेंदा। तूं न बि ॾींदे त तुंहिंजे घर वारनि खे मनाए वठंदी। हल ठीकु आहे यार, तूं चिंता न कर यार, पर ॿुध कृपा कजांइ यार, आर्तवार जो रखजांइ प्रोग्राम। मां थोरो थी चाहींदो सालीअ वठूं, हा बाक़ी मस्तु ठठ सां कंदासीं। तूं कहिड़ी ॻाल्हि जी चिंता न कर, असां वेठा आहियूं न। उठो, नव थिया अथव। उथो, निंड में छा था बक कयो? वञो भाॼियूं वठी अचो, 9 थिया अथव। ऐं सुठियूं भाॼियूं वठी अचो। पिछले दफ़ा सभु भाॼियूं ख़राब वठी आया हुआ, टमाटा बि पालक बि।